लाड़काणो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अबड़ो। लाड़काणे वेझो ॻोठ रहीम बुघियो जी रहवासण शादीशुदा औरत पंहिंजे ॿारनि सां गॾिजी तहफ़ुज़ लाइ कायदे अवाम प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते औरत फरीदा ख़ातून डहर पंहिंजे ॿारनि सां गॾिजी सहाफ़ी नारो दाहींदे चयो त 14 साल अॻु मुंहिंजी शादी लाड़काणे शहर जे ख़ालिद कॉलोनी वासी अब्दुल क़यूम डहर सां थी हुई, जंहिं मां मूंखे 2 नियाणियुनि हिकु पुट जी औलाद आहे। मुड़ुसु मूंसां पसंदि जी शादी कई हुई, जंहिं ते संदसि घर भाती नाराज़ रहंदा हुआ। हुन इल्ज़ाम लगायो त मुंहिंजी भाॼाई 2.5 महीना अॻु मूंखे वरगलाए, जंहिं करे मूं पंहिंजी ससु निणानुनि ऐं ॾेराणियुनि मथो कूड़े ऐं तज़लील वारा इल्ज़ाम लगाया हुआ। उन वक़्तु भाॼाई मूंखे चयो त तूं मुड़ुस खां तलाक वठ ऐं ड्रामो रचाए, जंहिं सां तोखे जॻह मां हिसो, पैसा ऐं ॿी मिल्कियत मिलंदी। पर हाणे भाॼाई मूंखे ज़बरदस्ती धमकाए ज़ुल्म करे रही आहे, जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। हुन वसवारनि खे अपील कई त मूंखे ॿारनि समेत तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।